हिते भी अहम ख़बर अवांखे ॿुधाए रहिया आहियूं। लकी गुलाम शाह वेझो वैन कल्टी थी पई आहे। 10 औरतुनि समेत 22 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। सखर शिकारपुर रोड ते टायर फाटण सबबि तेज़ रफ़्तार वैन कल्टी थी पई आहे। अज़मत, ज़किया, एजाज़, ख़िदमत, हुसना, मोहब्बत अल्लाह वारियो हादसे में ज़ख़्मी थी पिया आहिनि। अल्लाह वधायो मीहर ऐं अस्पतुल्ला अरबाब ख़ातून ज़हरा, सफ़िया ऐं सानिया बि हादसे में ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॿुधाए रहिया आहियूं। लकी गुलाम शाह वेझो वैन कल्टी थी पई आहे। 10 औरतुनि समेत 22 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। सखर शिकारपुर रोड ते टायर फाटण सबबि तेज़ रफ़्तार वैन कल्टी थी पई आहे। ज़ख़्मियुनि में अज़मत, ज़किया, एजाज़, ख़िदमत, मोहब्बत अल्लाह वारियो, अल्लाह वधायो मीहर, अस्पतुल्ला अरबाब ख़ातून ज़हरा, सफ़िया ऐं सानिया शामिल आहिनि। लकी गुलाम शाह वेझो वैन कल्टी थी पई आहे। हादसे में 10 औरतुनि समेत 22 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। सखर शिकारपुर रोड ते टायर फाटण सबबि तेज़ रफ़्तार वैन कल्टी थी पई आहे।